असां वेंदा आराम करण, तूं आराम न कजाए। मोर कहिड़े टाइम ते बची सघे थो ऐं जीअं मोर अचे कुंडी ॾे ऐं तव्हां ॿई आराम कजो वञी। पर साहब थी सघे थो त अॼु राति न अचे। चई वियो आहे त मां अॼु राति वापसि मोटी ईंदसि। हाणे सम्झिए न, तोखे हाणे हिते ई वेहणो आहे। जी साहब। अचो पप्पा। हलो बाबा हलो। साहब वञी आराम कंदा, असां लोफर जो वेही इंतज़ारु कंदासीं। अदा डिबा ही वठ, हिन में महिमाननि सां गॾु तुंहिंजी बि मानी आई, तूं बि ॿ खाई वठिजा। अदे हू खाइण त न भागा कोन ॾींदा, पर ज़ोरी 2-3 घर हणंदुसि। हाओ द हाओ। मुंहिंजे तोखे मानी आणी ॾिया? भाई फिलहाल मानीअ खे छॾ। एॾो रुलियाऊं जो बुख ई मरी वई आहे। मुंहिंजे मता छोकिरी शहर हुजे ऐं हीअ होश विञाए हिते अची पहुता। रांझन चए पियो त छोकिरी खे गुम थिए 2 ॾींहं ऐं 2 रातियूं गुज़री आहिनि। जे छोकिरी उते हुजे हा न त उन्हनि खे उते मिली वञे हा। छोकिरी हिते बि नाहे पहुती ऐं ओॾे बि उन्हनि खे नाहे मिली। ये वई त आख़िर वई काॾे? मूंखे त ईअं थो लॻे भाई त छोकिरी वाट वेंदे कंहिं लोफर खे हथ अची वई आहे ऐं उन्हनि लोफरनि छोकिरीअ खे अगवा कयो आहे, या वरी कंहिं ॿिए हंधि लिकाए छॾियो अथनि। खुदा कंदो त न्याणी खैरनि सां मोटी ईंदी। तूं परेशान न थी, उथ हथ धो त मां मानी खणी थी अचां। वसड़े छा का ॻाल्हि सम्झ में नथी अचे। बाबा तव्हां नाज़ा खे ॻोल्हण लाइ केतिरो अॻिते विया हुया? जेतिरो जंगुनि में ताक़त हुई सो रुलियासीं, पर किथे बि नज़र न आई। पोइ पक सम्झो त नाज़ा रस्तो भुलिजी वई हूंदी। नाज़ा बि रस्तनि जी रोलाक आहे, पाणे रुलनी पिनी धिका खाई मोटी ईंदी। खुदा करे ईअं थिए, न ॼाणू हिन वक़्तु अधु राति जो किथे रुलंदी हूंदी कंहिं जबल जे ॾार में। काका जबलनि में त बगड़ ऐं मिरू हूंदा आहिनि, पोइ छा हू नाज़ा खे कोन खाईंदा? नाज़ा त नंढपण खां वठी बगड़नि खे भॼाइण सेखारियो, त ॿुधायो हिन खे बगड़ छा कंदा? परेशान न थियो तई वञी सुम्ही पओ। हा अम्मा, असांखे पंहिंजी सहेली जो घर जो अङण ईअं ख़ाली छॾणु न घुरिजे। पोइ हलो। हा वधाई, उते चिमनी ॿारियूं त असांजी सिक हुनखे हिते वठी अचे। मोरो तोखे इजाज़त आहे, बाक़ी असां सभु निकिरी था पऊं। अॼु राति असां सुम्हंदासीं कोन। अलाह कंदो त किथे न किथे असांखे नाज़ा ज़रूरु मिली पवंदी। इंशाल्लाह ज़रूरु तव्हांखे मिलंदी। मां बि वञी सुम्हंदुसि कोन, मां बि ॻोल्हण जी कोशिशि कयां थो। जेकर नाज़ा मिली वई त मां हिते वठी ज़रूरु ईंदोमांसि। चम पोइ हिते बि देरि न कयो न, पोइ हलो न थी नाज़ा वञी ॻोल्हियो वञी। तो पोइ हलो अचो अचो। मूंखे जोगी हणी ले तू ढारो हे अल्लाह, मूंखे सामी हणी ले तू ढारो, ओ जो रावण आहे कुर्ब वारो, अल्लाह जो सोणन आहे कुर्ब वारो। जी परेशानी ॿुधायो या न ॿुधायो, पर मां सम्झी वियो आहियां भाटिमा। जे सम्झी वियो आहे थोरो ॿुधा। कांधेरे सां
जिन ॿधल आहिनि। तबाह करणा हुती तबाह फ़क़ीरनि जो नालो न वठो किथे मूंखे चंपड़ी न वञनि। कांडेरा भला जे तोखे सुध पई आहे त ॿुधा त ही परेशान छो आहे? मां सम्झां थो हितां वारनि खां खाधो ख़तम थी वियो तॾहिं चुप चुप आहिनि। जे खाधो ख़तम थी वियो त मां मानी किथां खाईंदुसि। हिन भाउ केतिरो को पेट जी आहे। इहा त ॻाल्हि मां बि कंदो आहियां पर केरु मञे ई कोन थो। मां इहो सोचां थो त नाज़ा जी गुम थियण जी रिपोर्ट पुलिस में कजे या न कजे। छा पुलिस असांजी मदद कंदी? काका वसाया जेकॾहिं उन्हनि जे मथां को वॾो माण्हू ज़ोर रखंदो न त असांजी मदद ज़रूरु कंदा। थी वियो इहो कमु, वॾो माण्हू लभी वियो, मुबारक अथव। मोर जे साहिब जी पुलिस में वॾी लय आहे। जेकॾहिं मोर जो साहिब पुलिस खे चवंदो त पुलिस नहनि जो ज़ोर बि लाहींदी, कंदी कोशिश। काका मुंहिंजे चयो आहे त इहा ॻाल्हि खुले न, छो जो हुन सां हिन सां ॻाल्हि कंदासीं न त इहा वॾी बदनामी थी वेंदी। हा, बदनामी जे भाव खां जेकर ख़ामोश रहंदासीं त पोइ नाज़ा खे कीअं ॻोल्हींदासीं? असां पाण कोशिश कयूं था नाज़ा खे ॻोल्हण जी। काका वसाया असां त ॻोल्हियो आहे धीअ खे, पर अलाए काॾे वई लभई नथी। ख़ुदा न करे जो नाज़ा खे कंहिं माण्हू अगवा कयो हुजे। असांखे त उन्हनि माण्हुनि जी ख़बर न पहुती, पर पुलिस त सभु कंहिंखे सुञाणे थी। जेकॾहिं तव्हांजी इहा मर्ज़ी आहे न त पोइ मोर वटि हलिया वञो ऐं हुन सां सलाह करियो ऐं हुन सां गॾु मोर जे साहिब खे बि मिंथ मेड़ करे ॾिसिजो। ठीकु आहे काका वसाया, असां मोर सां वञी मिलूं था, हुन सां सलाह कयूं था। तव्हां शहर निकिरी वञो, हिते वेही न रहो, सभु जांच कंदा रहो। ख़ुदा कंदो असांखे नाज़ा ज़रूरु मिलंदी। त पोइ असां सभु निकिरी था वञूं। ॿिनि पेरनि जो असां बि हिते मोटींदासीं ऐं तव्हां बि मोटी अचिजो। वधीक हाल वाल पोइ कंदासीं। हा हलो हलो फिर हिते नसीं हथ हथ ते रखी जंग जंग ते चाढ़े वेही रहियासीं त पोइ छोकिरी असांखे कॾहिं बि कान मिलंदी। हलो तॾहिं छोकिरीअ खे ॻोल्हियो। सॼे शहर में छोकिरा हुनखे ॻोल्हींदा था वतन। तोखे मूंखे हिते वेही इंतज़ारु करणु घुरिजे त मतां को छोकिरनि जो कमु पवे ऐं हू हिते अचनि। सभिनी छोकिरनि जो कमु आहे नाज़ा खे ॻोल्हणु। जेकॾहिं उन्हनि खे छोकिरी मिली वई न त सिधो छोकिरीअ खे वठी हिते अची पहुचंदा। मतां छोकिरी अकेली हिते अचे ऐं असांखे हिते न ॾिसे त आसरो लाइ हितां हली न वञे। भला तोखे उमेद आहे त छोकिरी पाण ई हिते मोटी? छोकिरीअ खे मोटणो हुजे हा त कॾो को हिते मोटी अचे हा। हो तूं मूंखे त ख़ौफ़ आहे त उहो किथे कंहिं मुसीबत में न हुजे। जेकर मुसीबत में न हुजे हा त ज़रूरु हिते मोटी अचे हा। हो तूं मूंखे पाण इहो ख़ौफ़ थी पियो आहे त मालिक साईं न्याणीअ जे सिर ॾींहुं ख़ैरु करे, किथे ईअं न हुजे त उहा अकेली रण में रुली मरी न वञे ऐं असांखे सॼी ज़िंदगी हुनजो इंतज़ारु करिणो पए। ख़ुदा हुनजी इज़त जी हिफ़ाज़त कंदो ख़ैरे। ऐं मूंखे उमेद आहे बल्कि मूंखे पूरी पूरी पका त ख़ैरनि सां छोकिरी असांखे हिते ई मिलंदी। हो तूं मां त चवां थी जेकर असां शहर अचो ई न हा त असांखे इहो ॾींहुं ॾिसणो ई न पए। मूंखे मालिक साईं जो ॾिनो गंज आहे, गाॾियूं, दौलत, पैसो, ज़मीन जा नंबर, अणखुट पैसो। मां तोखे ख़ुशि रखंदुसि। पर मां पंहिंजे माइटनि ॾे वञणु थी चाहियां। मां तोखे वठी हलंदुसि माइटनि ॾे, उन्हनि सां हली मिलाईंदुसि तोखे। कॾहिं कॾहिं वठी हलंदे? शादी खां पोइ। जेकॾहिं मुंहिंजी शादी में मम्मी पापा न हूंदा त पोइ मुंहिंजी शादी कीअं थींदी? शादीअ जे लाइ तुंहिंजो राज़पो लाज़मी आहे। जेकॾहिं तुंहिंजा पीउ मां न हूंदा त छा थी पियो?
असां शादी कयूं बि सही, पर जेसि ताईं मुंहिंजा अम्मा ऐं बाबा इन शादी में न हूंदा तेसि ताईं हीअ शादी असांजा मिट बि क़बूल न कंदा। हिकु दफ़ो शादी थी वञे पोइ मां उन्हनि खे राज़ी करे वठंदुसि। जेसि ताईं अम्मा ऐं बाबा इन शादी में न ईंदा तेसि ताईं मां तोसां शादी न कंदसि। त पोइ ठीकु आहे, जेसि ताईं असांजी शादी नथी थिए तूं हिते बंदि रहंदी। इहो त सरासर तव्हां मूं मथां ज़ुल्म था कयो। इहो ज़ुल्म मां न, पर तूं पाण मथां पाण पई करी। आख़िर तव्हां सम्झो छो नथा? सम्झण त तोखे घुर्जे। मां तोखे दुनिया जूं समूरी ख़ुशियूं ॾियण थो चाहियां, ऐं तूं जेका मञे ई नथी। तव्हांजूं ख़ुशियूं तव्हांखे मुबारक हुजनि। मां पंहिंजी इज़त खे लजाइण नथी चाहियां। ठीकु आहे, त पोइ हिते सड़ंदी रह। मां बि ॾिसां त तुंहिंजो इहो ज़िद घणा ॾींहं थो हले। मोहरत, हाणे तूं ॿुधाए त छा कई? जेकर नाज़ा ॻोठ न आहे पहुती, काॾे वई? किथे रस्तो भुलिजी त न वई? न मोर अॻदी न वॾी इशारो थी भाउ, कान रस्तो भुली हूंदी। हा मोर, मूंसां नाज़ा जबल जांगिया लुक लताड़िया आहे, उहो रस्तो नथी भुलिजी सघे। मञा थो मां तूं जबलनि जे पंधनि खां वाक़ुफ़ हुई, पर यार शहर जा रोड रस्ता घिटियूं सभु हू बहु हिकु जहिड़ा लॻंदा आहिनि। यार जेके मूंखे मुंझाए सघनि था, नाज़ा खे कीअं न मुंझाईंदा? जेकॾहिं न मुंझी पया त रस्ता पेचरा पुछंदे पहुची वञे। और पक सम्झ नाज़ा के मुसीबत में आहे। हा मोर, मूंखे शक थो थिए किथे अधीअ खे क़ैद न कयो हुजे। मोर, जिथे असांखे शक थो लॻे न त अधी शहर खां ॿाहिरि निकिती न आहे। उन करे असां तोखे था चऊं त तूं साहब खे मिंथ मेड़ कर। जेकॾहिं साहब पुलिस जे मथां ज़ोर रखंदो न त असांजी मदद पुलिस ज़रूरु कंदी। बाक़ी ईअं त असां मोर बेवस बणिजी विया आहियूं। ठीकु आहे रांझा, साहब उथे ऐं नेरन करे पोइ मां उनखे सॼी हक़ीक़त ॿुधायां थो। ख़ुदा कंदो तूं असांजी पूरी पूरी मदद कंदो। ठीकु आहे मोर, ठीकु आहे। ॿिनि पैरनि खां पोइ असां तोखां हाल अहिवाल वठण ईंदासीं। तव्हां वेहो, मां तव्हांजे लाइ मानी खणी थो अचां। न मोर, असां नेरन करे आया आहियूं, वरी ॿिनि पैरनि खां पोइ मोटंदासीं। ठीकु आहे मोर, पोइ मिलंदासीं। ठीकु आहे, अलाह बने, परेशान न थी जो। सम्झां थो त पहिरीं में अञा 8-10 ॾींहं आहिनि। तोखे अॼुकल्ह वॾो पहिरीं जो इंतज़ारु आहे? इंतज़ारु पहिरीं जो न आहे, इंतज़ारु मोर जो आहे। इहो असरु आहे त मोर मथां अची पवे। मोर मालिकनि खां कर्ज़ खयूं वेठो आहे। जेसि ताईं हू कर्ज़ न लाहींदो न त हितां जो भेरो कोन मञंदो। इहो कर्ज़ त 4-5 महीना लहण वारो ई न आहे। थी सघे थो पघार का सवाई हुजेसि ऐं इहो कर्ज़ 2 महीननि में लाहे विझे। एॾो वॾो ऑफिसर थोरी आहे जो एतिरी पघार हूंदसि। वॾे में वॾी पघार इहा 2025 हूंदसि। थी सघे थो त हिन पहिरीं ते मोकल वठी अचे। इहा दिलि में मां बि दुआ पियो कयां। सिर्फ़ु तोखे न, पर हिते घणनि खे मोर जे अचण जो इंतज़ारु आहे। किथे तूं छोकिरी राणी जी ॻाल्हि त न पई करी? हा खड़पील, उन जे बारे में चवां थी। मां त सोचियो आहे त उन जे रिश्ते जी बेबुल खां घुर कजे। मोर खां सलाह खां सवाइ इहो रिश्तो असां कोन घुरंदासीं। ॾिस कजी, असां इहो रिश्तो घुरूं सही, मालिक हा बि कनि ऐं मोर न कर करे त पोइ इन करे त मां बि ख़ामोश आहियां। महीनो बस सब्र करियो, मोर अचे त पोइ गॾिजी सलाह कंदासीं। राणी, थोरो सोचे ॿुधा त हिन वक़्तु असांजी सहेली नाज़ा किथे हुई? पोइ तूं ऐं मां गॾिजी फाल विझूं। राणी, फाल विझण जो हिते केरु माहिर आहे? ही समूरा कमु काको टिबो कंदो आहे। जेको बि कमु चओ काको टिबो करे, पोइ छो न असीं हुन खां फाल विझायूं? राणी, जेकॾहिं फाल ते बि असांखे ख़बर पइजी वई
त पोइ असां हुनखे ॻोल्हण कीअं वेंदियूंसीं? इहा त ख़बर पइजी वेंदी न त हू कंहिं मुसीबत में न आहे। राणी, पोइ अच त काकी बाई जे घर हलूं, उते काको टिबो ज़रूरु ईंदो हूंदो। हा हल। काका असां मोर खे चई आया, तूं पंहिंजे साहब खे चई। वधीक असां तव्हां सलाह वठण आया आहियूं। जेकॾहिं तव्हां चओ त असां थाणे ते रपट लिखायूं। रजनी तूं छा थो सम्झे? या पुलिस असांजी छोकिरीअ खे ॻोल्हे लांदी? पुलिस खे त हिन शहर जे लोफर जी ख़बर हूंदी न। खुदा त कंदो मुंहिंजी न्याणी लोफरनि जे वर न चढ़ंदी। काका जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे न त नाज़ा किथे क़ैद में आहे। जेकॾहिं न आज़ाद हुजे त हिते या हुते पहुची वञे। हा पुट, तूं सच थो चईं। जेकॾहिं मुंहिंजी पवे हा त कंहिंखां न कंहिंखां ॾस पंध पुछी ऐं हिते पुॼी वञे हा, पर हिन वक़्तु कंहिं न कंहिं ज़ालिम जे क़ैद में ज़रूर हूंदी। अम्मा, हिन ज़ालिमनि खे न सिर्फ़ पुलिस ई थी ॻोल्हे सघे। हा ठीकु आहे, पर जेकॾहिं सभिनी जी मर्ज़ी आहे त पोइ माशा न करायो पुलिस में रिपोर्ट। काका हो तूं पुलिस जे मथां मोर जो साहब ज़ोर रखंदो, पोइ पुलिस कुझु न कुझु ज़रूर कंदी। त पोइ त हाणे हीअं कयो त मोर खे साण वठी वञी मिलो पुलिस सां। तो पुलिस छा थी चवे? उन सां मिली आया, वरी बि उन तरफ़ वञूं था। बाबा, असां नी शाम जो वरी मोटी ईंदासीं। उथी पारा उथी। हा उथी रानू। साहब ॿियो को कमु कार हुजे त ॿुधायो। बाबा को कमु कार कोन्हे, तव्हां थोरो ॿाहिरि हलो, असां पाण थोरो ॻाल्हाईंदासीं। ठीकु आहे साहब, पोइ मां वञी अंदरि तव्हांजे कमरे जी सफ़ाई कर। कमरे सफ़ाई बेकर। ठीकु आहे बसि। ठीकु आहे ठीकु। साहब वारा कहिड़ी सलाह पिया कनि? यार मूंखे कहिड़ी ख़बर, जेकर तो कहिड़ो लाचार आहे त वञी साहब खां पुछी आ। बसि सेण तूं बि मुंहिंजे लाइ साहब थी वई। इधर छोकिरी तोसां कॾहिं बि शादी करण लाइ राज़ी न थींदी। तूं हुन सां कॾहिं बि ज़बरदस्ती नथो करे सघीं। तुंहिंजे लाइ सुठो इन में ई आहे त छोकिरीअ मां हथु कढु। जेकॾहिं छोकिरी खे छॾिणो हुजे हा न त हुनखे ॾटा ॾेई ते जॻह में फासायूं ना। इधर जेकॾहिं मालिकनि पुलिस में वञी रिपोर्ट कराई त सोचो त छा थींदो? असांखे मुजरिम न आहियूं जो पुलिस जो सिधो शक असां ते वञे। इधर उहा ॻाल्हि घणो वक़्तु लिकी कान सघंदई। दिलबर जेको बि थियो ॾिठो वेंदो। मां फासी बि पयुसि न त तुंहिंजो नालो कोन ईंदो। सलाम। लॻियो थो तव्हां सां को मसइलो थियो आहे जो मुझल था लॻो। ख़ादिम, तूं वञी मुंहिंजे माइटनि जे लाइ चांहि तयारु करे अच। मूंखे हिननि सां ज़रूरी हाल अहवाल वठिणो आहे। हुकुम त सही ईअं थो हलाई, ॼण त हितां मालिक हुजी। सुभाणे तुंहिंजा बि महिमान ईंदा, पोइ छा मां बि उन्हनि जे लाइ चांहि न ठाहियां छा? न तव्हांखे छॾियो हाणे करे ईंदो। वञा थो नाराज़ न थी। ॾाढा पाण बि पकाओ, मां तव्हांखे सॼे दोस्तनि खे गुड़ खाराईंदो न। गुड़ खाराईंदो बस। मोर तो साहब सां ॻाल्हायो। तव्हां हिते 2 मिंट वेहूं था, साहब वटि महिमान आहिनि। जीअं हुतां वांदो थींदो न असां सां अची मिलंदो। वॾी थी वई, असुल सफ़ा वॾी ॻाल्हि थी वई। बाबा, अॼु सलाह कहिड़ी आहे? छोकिरीअ खे ॻोल्हण जे लाइ कोन था निकिरो छा? छोकिरी हिते पहुती कोन्हे, छोकिरी गुम थी वई आहे शहर मां। उनखे हिते ॻोल्हण मां कहिड़ो फ़ाइदो? जेकॾहिं ओस ताईं पुॼी हा न त पोइ ॻोठ बि अची वञे हा। हितां जी छोकिरी त न ढिलाइजी वक़्फ़ा। पर छोकिरीअ खे शहर में ई ॻोल्हणो पवंदो, छो त गुम उते ई थी आहे। उते रांझन आहे, उहो वसा कोन घटाईंदो। खुदा कंदो शहर मां का सुठी ख़बर अची वेंदी इंशाअल्लाह। हिकु नाज़ा जे करे सभु उदास आहिनि। नाज़ा खां वधीक सभिनीनि खे पंहिंजी इज़त ऐं गैरत मारे पई। जॾहिं इहा ई ख़बर ॻोठो ॻोठ पखड़ बि
त माण्हू छा चवंदा? इन्हनि जी छोकिरी शहर मां भॼी निकिती। नाज़ा भॻी न आहे, गुम थी वई आहे वधाई। राणी, पर माण्हू त नोड़ीअ मां नांग ठाहींदा आहिनि न। अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं हलंदियूं। खुदा कंदो त हुन अफ़वाह फैलजण खां पहिरियों ई नाज़ा हिते अची वेंदी। काकी, ही वसंदड़ वेरा वीरान थी विया आहिनि। दुआ कर त को वस थिए, वरी ही आबाद थियनि ऐं ख़ुशियूं असांजे वेड़नि में वापसि मोटी अचनि। हा कसी, वेड़नि खे वसण में उमिरियूं लॻी वेंदियूं आहिनि ऐं बर्बाद थियण में पल बि न लॻंदो आहे। हा काकी, जॾहिं बर्बादीअ जो हवाऊं लॻंदियूं आहिनि न, त उहे सभु कुझु पाण सां गॾु मेड़े खणी वेंदियूं आहिनि। दुआ कर त वरी के ख़ुशियुनि जूं हवाऊं घुलनि, थईं असांजा वेड़ा वापसि खां वसनि ऐं ख़ुशियूं वेड़नि में वापसि मोटी अचनि। ईंदियूं। बाबा, मां हुन भरोसे ते तुंहिंजी मंगणी सबादा करायां थो, छो त तूं असांजे सोच उमेदुनि ते पूरो लधई। चाचा साईं, तव्हां यकीन कयो त मां पंहिंजो पाण खे पूरी तरह बदिलाए छॾियो आहे। हाणे मुंहिंजी ज़िंदगी जो मक़सदु हूंदो सिर्फ़ु सभिनी खे ख़ुशि रखणु। बाबा, मां बि इहा दुआ कंदुसि त तव्हां सदाईं ख़ुशी ऐं आबाद हुजो। त पोइ चाचा साईं, हिन आचर ते मंगणी जी रस्म अदा था कयूं। ॾिसूं था बाबा, सोचूं था सुठी तारीख़ ॾिसी ऐं उन ते तव्हांजी मंगणी कराइजंदी। महिमान निकिरण में देरि करे छॾी आहे। असल में ॻाल्हि इहा आहे जो मंडप आहे न, मुंहिंजी मंगणी जी ॻाल्हि पई थी हले। मंगणी कंहिंसां थी थिएसि मंगणी? असल में जेको ऑफिसर आहे न, इहो साहब जो भाइटियो आहे। भले हिन मंगणीअ खां पोइ ऑफिसर जी त लय थी वेंदी। मरे, मां सम्झा पियो त मैडम जी मंगणी तोसां थी थिए। बेवकूफ़ आहीं छा? जेकर इहा ख़बर साहब खे मैडम खे पवे त पोइ पंहिंजनि सम्झाए बेवकूफ़ खे। हिते अहिड़ियूं ॻाल्हियूं न आहिनि कबियूं। तव्हां सदाईं मूंसां ईअं कंदा आहियो। चुप कर न, चुप। हिन खां वधीक मुंहिंजो ख़ूबसूरत घरु आहे। जॾहिं पाण शादी कंदासीं त मां तोखे हली हुन बंगले में रहाईंदुसि। असां झोपड़ियुनि में रहण जा इरादा कयूं, असां बंगलनि में छा ॼाणूं। जॾहिं तूं बंगलनि में रहंदी ऐं उते तुंहिंजा मिट तोसां मिलण ईंदा, तुंहिंजी केॾी इज़त थींदी। मुंहिंजी इज़त मुंहिंजे मारुनि सां आहे, बंगलनि सां न। छा तूं सॼी ज़िंदगी उन्हनि छपरनि में गुज़ारण थी चाहीं? हा, छो जो मुंहिंजो रूह उन्हनि सां जुड़ियल आहे। हाई मुंहिंजो मन होॾां वञण जे लाइ मांदो आहे। मां कॾहिं बि पंहिंजे मारुनि खां सवाइ जी कान सघंदसि। तूं हिते मूंखे नाहक क़ैद कयो आहे। मां त तोखे आज़ादी थो ॾियणु चाहियां, पर तूं उन लाइ तयारु ई नहीं। मां तोसां शादी नथी करणु चाहियां। मां तोखे कीअं सम्झायां त मां कंहिं ॿिए जे नाले थियल आहियां। छा हू मूंखां वधीक पैसे वारो आहे? न। छा मूंखां वधीक ख़ूबसूरत आहे? न। छा कंदो आहे? हो मारुनि सां गॾु माल चारींदो आहे ऐं बेज़बान गूंगो आहे। छा तूं हिकु गूंगे सां शादी कंदी जॾहिं त हितां जा सुख छॾे अनपढ़ियल जाहिर सां ज़िंदगी गुज़ारींदी? मूंखे सम्झ में नथो अचे त तूं गूंगे सां कीअं थी पढ़जणु चाहीं। नंढपिण खां वठी मुंहिंजो पल्लू हुन सां ॿधियो वियो आहे। हाणे जेकॾहिं मां तोसां शादी कंदसि न त मुंहिंजी सुरतियूं मूंखे तानो हणंदियूं त हू गूंगो हुयो न, तॾहिं पंहिंजे वर खे लजाए भॼी वञी अमीरज़ादे सां शादी कई आहे। जॾहिं सरतियुनि ऐं मारुड़नि इहो तानो ॾिनो न, पोइ त हीअ नाज़ा मरी वेंदी। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।